हाणे अली साईं जो फैसलो ॿुधंदे इब्ने असाकर अल मारूफ तारीख़ बगदाद वारो लिखे थो हजरत अली मुर्तजा हिकिड़े ॾिहाड़े नबी करीम जी दरबार में हाज़िरा अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह हिकिड़ो सुवाल घणनि ॾींहंनि खां करे मुंहिंजे दिल में फिरे थो पर मां डिॼां बि थो पुछां बि कोन थो पर अॼु दिल झले तव्हां खां पुछां थो महिरबानी करे मूंखे सुवाल जो जवाब ॿुधायो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो प्यारा अली पुछ सवाल कई कि बिला मुखे बुधायो त क़यामत जे दिहाड़े सबनी का अव्वल खुदा जी दरबार में हिसाब कहजो थींदो। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइन था ओ प्यारा अली क़यामत जे दिहाड़े अल्लाह जी दरबार में सबनी का अव्वल मुझे उम्मत मां हिसाब अबू बकर सिद्दीक जो थींदो। अली मुर्तज़ा को या रसूल अल्लाह पुन हिसाब जो नतीजो छा निकरंदो उन हिसाब जो रिजल्ट कहिड़ो ईंदो। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइन था प्यारा अली मुझो सिद्दीक कामयाब थी वेंदो। सुभान अल्लाह जेके नबी करीम कामयाबी जो सर्टिफिकेट दे कजी माओ के ताकत ना है जो उनके घट वध गालाए सके गालाइंदो पांजो ईमान खराब कंदो मुस्तफा उनके जन्नती चई छजो। हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा सवाल कयो या रसूल अल्लाह पो भला बे नंबर ते अबू बकर खां बाद में कहजो हिसाब किताब थींदो। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइन था ओ मुझा प्यारा अली हजरत अबू बकर खां बाद में मुझे हजरत उमर जो हिसाब थींदो। हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु चवन था या रसूल अल्लाह वो हजरत उमर जे हिसाब जो छा थींदो। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइन था मां मोहम्मद करीम तोखे बुधाया तो मुझो अमीर उमर भी हिसाब में कामयाब थी वेंदो। हजरत अली जे दिल जो धड़को वधण शुरू थियो अर्ज कई कि बिला भला पो 3 नंबर ते कजो हिसाब थींदो। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइन था उमर खां बाद 3 नंबर ते ओ मुझा प्यारा अली तुझो हिसाब थींदो। हजरत अली रज़ी अल्लाह तआला नो हैरान थियो अर्ज तो करे या रसूल अल्लाह वो भला मुझो हिसाब जेको थींदो उन जो रिजल्ट कहिड़ो निकरंदो उन जो नतीजो कहिड़ो निकरंदो। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइन था प्यारा अली तू भी कामयाब थी वेंदे। चओ सुभान अल्लाह। अली सवाल तो करे ऐन उस्मान या रसूल अल्लाह साईं उस्मान काॾे हो। अव्वल अबू बकर पो उमर पो उस्मान पो मां थिया हिसाब त इएं तरतीब सां अचे हा अव्वल अबू बकर जो पो उमर जो पो उस्मान जो पो अली जो पर तव्हां था चओ त न अव्वल अबू बकर जो पो उमर जो पो अली जो ऐन उस्मान उस्मान काॾे वियो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था प्यारा अली मुझो उस्मान हयावदार हिसाब लाए बीहण में हुनखे हयाव थींदो। मां मोहम्मद करीम अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी हुन जो हिसाब माफ कराए छॾियो मुझे उस्मान गनी जो हिसाब थींदो ही कोन को रब करीम जी ज़ात बाबरकात उन सां लेखो ही कोन कंदो जो ते मुझे उम्मत में मुझे सहाबा में सभनी खां वधीक हयादार इन जो लेखो ही हिसाब कोन थींदो बिना लेखे जे जन्नत में वेंदो। अदा जेके सोहणो नबी करीम हिसाब का मुस्तस्ना करार दे जो हिसाब ही न थे उन उस्मान ज़ुन्नूरैन जी शान ता कुर्बान वञा किदी खुदा तबारक व तआला हुनखे फजीलत अता फरमा।